नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर वेझो यूसी लोही जे ॻोठ मोहम्मद मूसह मलाणो जे रवासिन जो IRC तंज़ीम खे एजेंटनि तरफ़ां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ मोहम्मद मूसह मलाणो लॻ माकन कोरी जे रवासिन अब्दुल लतीफ़ मलाणो, नेक मोहम्मद मलाणो, निसार अहमद मलाणो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त तालको खानगढ़ जे यूसी लोही में IRC तंज़ीम जे एजेंटनि तरफ़ां नवाज़ अली काज़ी मुस्तहक बेवा औरतुनि जा फार्म भरण जे लाइ रिश्वत वठी रहिया आहिनि। यूसी लोही जे एजेंटनि तंज़ीमनि खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो। हिननि वधीक चयो त असां मिसकिन माण्हू आहियूं, असां मज़ूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। असांखे तंज़ीम जे एजेंटनि पैसनि जी लालच ॾेई असांखां फी फार्म जा 500 रुपया वठी रहिया आहिनि। जॾहिं त असांखे तंज़ीम जी ऑफिस सां राब्तो थियण बाद ख़बर पई आहे त तंज़ीम फार्म जी का बि फीस न आहे। हीअ एजेंट असांखे ठगी करे पैसा वठी रहिया आहिनि। असां तंज़ीम जे आला ऑफिसरनि ऐं ॿियनि DC घोटकी खां मुतालबो करियूं था त हिननि एजेंटनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे, असांखे पंहिंजा पैसा वापसि ॾिना वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।